नाज़रीन, बुकेरा शरीफ लॻ ॻोठ धिंगाणो भोजदार वासी नौजवान गुलाम शबीर भोजदार आंडे जी कैंसर में मुब्तला थियण बाद बिस्तरे भेड़ो थियल आहे, जंहिं करे संदसि कुटुंब फाका कशीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अमानुल्लाह खोखर। बुकेरा शरीफ लग धिंगाणो भोजदार जो रहवासी बिन मासूम ॿारनि जो पीउ नौजवान गुलाम शबीर भोजदार आंडनि जे कैंसर जी बीमारी सबब बिस्तरे भेड़ो संदसि घर भाती फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। चूंडियल नुमाइंदनि तोड़े वसवारनि का बि सार न लधी। इन हवाले सां गुलाम शबीर भोजदार संदसि अमड़ भाउ ऐं ॻोठाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 6-7 महीना थी विया आहिनि बिस्तरे ते पिया आहियूं। मज़ूरी कंदा हुआसीं, खाईंदा हुआसीं, कमाईंदा हुआसीं। हाणे केरु कमाइण वारो कोन्हे। हाणे वेठा आहियूं बेरोज़गार थिया, बीमारी हालत में। डॉक्टर कैंसर पिया ॿुधाइनि। DC वली मोहम्मद बलोच, MP इमदाद पितावी, MLA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी। अर्ज़ु थो करियां मुंहिंजो इलाज करायो। बाबा गुलाम शबीर 7वां महीना रातींदा मंजे ते पए, कमाइण वाला को कोन्हे। असां मिसकीन गरीब हूं, बचड़े वाले को मदद करे। भाउ 7 महीननि खां हिते पियो मंजे ते पियो आहे ऐं हिन जे इलाज कराइण जे लाइ को बि कोन्हे को। ऐं ना घर में अटो आहे, ना घर में ॿोड़ भाॼी जे लाइ आहे कुझु। असांजी अपील आहे इमदाद पितावी खे ऐं DCO खे त इहे महिरबानी करे असांजो इलाज कराइनि। तकलीफ़ कैंसर आहे ऐं असां जामशोरे में खणी वियासीं। जामशोरे में बि असां ॾेखारियोसीं, हुननि बि महीनो खनि उते रहे असांखे रिपोर्टूं रुगो पे कढाइनि। गुलाम शबीर आहे वीचारो कैंसर में मनम थियल, इलाज जे लाइ तकलीफ़ आहे हिननि खे ॾाढी। न खाधे पीते जो सामान आहे हिननि वटि, न अस्पताल ते किरायो हिननि वटि रसनि ताणी आहे। असीं अपील था करियूं संधी वारनि खे महिरबानी करे ख़ुदा करण हिन जी मदद कनि, हिन जो इलाज कराइनि। ही मिसकिन आहे, बचड़े वाल माण्हू, सना सना हिन जा बच्चा आहिनि। हीउ वीचारो गॾु जेको आहे सो ॾींदो आहे, ऐं भंजू खणंदो आहे। 5 रुपया हिन खे मिलंदा आहिनि, पंहिंजे बच्चनि जो अटो वठंदो आहे। हाणे बेरोज़गार आहे, खट ते वेठो आहे, माउ हिन जी पोड़ी आहे। हिननि तक जे चूंडियल नुमाइंदनि MP इमदाद पिताफ़ी, MLA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी ऐं DC टंडोलयार वली मोहम्मद बलोच तोड़े वसवारनि खे अपील कंदे चयो त संदसि इलाज सरकारी ख़र्च ते करायो वञे त जीअं गुलाम शबीर भोजदार जी ज़िंदगी बची सघे। कैमरामैन आबिद अली सां गॾु अमानुल्लाह खोखर, आवाज़ TV बुकेरा शरीफ।